हेलो दोस्तों, मां आहियां मंज़ूर मेमण। सिंध में समाजी तब्दीली जे हवाले सां हीउ जेको असांजो लेक्चर सीरीज़ हले पई, हीअ अॼु हिन लेक्चर सीरीज़ जो लेक्चर नंबर 12 आहे। ऐं अॼोको लेक्चर तमामु इम्पॉर्टेंट आहे, छो त अॼोके लेक्चर में असां डिस्कस कंदासीं पोस्ट मॉडर्निज़म जे बारे में। ऐं इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त पोस्ट मॉडर्निज़म असां छा खे था चऊं, इहो छा आहे ऐं इन जो असांजे सिंधी मुआशिरे ते कहिड़ो असरु पवंदो या पवे थो, या छा इहो पोस्ट मॉडर्निज़म असांजे सिंधी मुआशिरे ते लागू बि थिए थो या नथो थिए। त इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त जीअं असांजो नौजवान नसुल हिन वक़्तु जंहिं गैर यकीनी सूरत हाल मां गुज़रे पियो, उहो हिननि शयुनि खां अवेयर हुजे, हिन खां बाख़बर हुजे त उनखे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं पियूं वञनि। सो इन जे करे ही असां ज़रूरु डिस्कस कंदासीं ऐं हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं मूं कोशिशि कई आहे त हिकिड़ी स्लाइड में सॼी इंफॉर्मेशन पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां जेके बि की फीचर्स आहिनि उनखे हिकिड़े हंधि ई डॉक्यूमेंट कयो आहे, त जीअं तव्हांजे लाइ हिकिड़ो डॉक्यूमेंट बि थींदो ऐं तव्हांजे लाइ ईज़ी रहंदो त उनखे तव्हां केॾी महिल बि रेफर करे ऐं उहे शयूं सम्झी सघो था। सो हिते हिन स्लाइड में तव्हांखे हर शइ मूं जेका मैक्सिमम जेके बि अहम ऐं की फीचर्स आहिनि उन्हनि खे सभिनी खे कैप्चर कयो आहे। सो मां मथां हेडिंग हिनखे ॾिनी आहे त पोस्ट मॉडर्निज़म, जंहिंखे असां माबद जदीदियत या जदीदत पुॼाणा बि चऊं था। सो इन मां छा मुराद आहे, इहो कॉन्सेप्ट छा आहे, पोस्ट मॉडर्निज़म आहे छा। सो उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं इन हिकिड़ी स्लाइड में। ऐं मां कोशिशि कंदुसि जेतिरो उनखे सवले तरीक़े सां सम्झाए सघां ऐं उनखे सिंपल कयां ऐं 10-15 मिंटनि जे अंदरि तव्हांखे ॻाल्हि क्लियर करे छॾियां। ऐं मूं कोशिशि कई आहे त हिते अंग्रेज़ी में ऐं सिंधी में मां इन जे करे लिखंदो आहियां, पावर पॉइंट्स ठाहींदो आहियां त असांजो जेको पढ़े अॼुकल्ह जो असांजो जेको एजुकेटेड नौजवान आहे तबिको, उनखे हिननि अंग्रेज़ी लफ़्ज़नि जी बि ख़बर हुजे ऐं सिंधी लफ़्ज़नि जी बि ख़बर हुजे, ऐं त जीअं हू उन्हनि खे अहिड़ी क़िस्म जी डिस्कशन्स में का बि ॾुखियाई न थिए। सो उन जे करे मां ही अंग्रेज़ी में बि ऐं सिंधी में बि कोशिशि करे हिते रखियो आहे। सो सभ खां पहिरियों पोस्ट मॉडर्निज़म खे सम्झण खां पहिरियों जेको अहम नुक़्तो आहे उहो असांखे तव्हां ज़हन नशीन कयो, उहो ही आहे त कंहिं बि मुआशिरे जूं जेके समाजी हालतूं हूंदियूं आहिनि, उहे हालतूं उन समाज में हिकु नए फ़िक्र खे जनम ॾींदियूं आहिनि। सो इहो हिकिड़ो की प्रिंसिपल आहे, हिकिड़ो अहम उसूल आहे जेको असांखे ज़हन नशीन करणु घुरिजे त कंहिं बि समाज जे अंदरि, कंहिं बि मुआशिरे जे अंदरि जेके प्रिवेलिंग समाजी कंडीशन्स हूंदियूं आहिनि, जेके मौजूदा समाजी हालतूं हूंदियूं आहिनि, उहे हालतूं ई उन मुआशिरे जे अंदरि हिकिड़े नए फ़िक्र खे जनम ॾींदियूं आहिनि। सो हाणे इन नुक़्ते खे तव्हां ज़हन में रखंदो त हाणे तव्हांखे ख़बर पवंदी, हाणे जेकर असां यूरोप जे मुआशिरे जो असां जाइज़ो वठूं ऐं उतां जी जेका सूरत हाल आहे, उतां जी सियासी सूरत हाल, उतां जी मुआशी सूरत हाल, समाजी सूरत हाल ऐं उतां जी सकाफ़ती सूरत हाल, इन सॼी जो जेकर असां जाइज़ो वठंदासीं त असांखे ख़बर पवंदी त यूरोपियन कंट्रीज़ या जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जी समाजी सूरत हाल कहिड़ी आहे, उतां जी समाजी हालतूं कहिड़ियूं आहिनि, ऐं उतां जे समाजी हालतुनि हाणे हिकु नए फ़िक्र खे जनम ॾिनो आहे, हिकिड़ी नई तहरीक उभरी आहे। ऐं उहा कहिड़ी तहरीक आहे, इन तहरीक खे असां चवंदा आहियूं असल में पोस्ट मॉडर्निज़म। सो पोस्ट मॉडर्निज़म असल में छा आहे? पोस्ट मॉडर्निज़म हिकु नई इंटेलेक्चुअल मूवमेंट आहे, हिकु नओं इंटेलेक्चुअल डिस्कोर्स आहे। सो हिते मूं लिखियो आहे न, जदीदत पुॼाणा फ़िक्र जूं जेके मुख्य ख़ासियतूं आहिनि उहे छा आहिनि, त उहे छा खे था चऊं असां। सो इहो जदीदत पुॼाणा हिकिड़ो नओं इंटेलेक्चुअल डिस्कोर्स आहे, हिकिड़ो नओं समाजी फिक्री बयानियो आहे हिन यूरोप जे मुआशिरे में। छो त यूरोप जो मुआशिरो हींअर इंडस्ट्रियलाइज़ थी वियो, मॉडर्न थी वियो, पर हींअर जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं इंफॉर्मेशन एज जो दौरु आहे, जेके मूं हिते हेठि बॉटम में हिन स्लाइड ते हेठां लिखियो आहे त हीअ जेको इंफॉर्मेशन एज आहे या एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस। सो इन में यूरोप जूं जेके समाजी हालतूं आहिनि उन्हनि जंहिं नए फ़िक्र खे जनम ॾिनो आहे, नई तहरीक खे, उनखे असां चवंदा आहियूं पोस्ट मॉडर्निज़म। सो इहा हिकिड़ी मूवमेंट आहे छाजे ख़िलाफ़? इहा हिकिड़ी मूवमेंट आहे अगेंस्ट मॉडर्निज़म, यानी जदीदत जे ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक आहे। सो तव्हांजे ज़हन में काफ़ी सुवाल उभरंदा त पोइ जदीदत जे ख़िलाफ़ छो,
जॾहिं त जदीदियत में इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे, सभु कुझु आहे, उन्हनि मुल्कनि तरक़ी कई आहे, त पोइ उन जी मुखालफ़त छो आहे? सो उन खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त जीअं असांखे पोस्ट मॉडर्निज़म जी ॻाल्हि सम्झ में अची वञे। सो ॿियनि लफ़्ज़नि में पोस्ट मॉडर्निज़म हिकिड़ी एक्टिविस्ट, हिकिड़ी सरगर्म स्ट्रेटेजी आहे, हिकिड़ी एक्टिविस्ट स्ट्रेटेजी, हिकिड़ी हिकमत अमली आहे, सरगर्म हिकमत अमली आहे। ऐं इन जो मक़सदु छा आहे? इन जो मक़सदु आहे टू ब्रिंग अ सोशल चेंज इन द सोसाइटी। ऐं हिन वक़्तु तरक़ी याफ़्ता यूरोपी मुल्कनि में सोशल चेंज, समाजी तब्दीली जे लाइ जेका सरगर्म एक्टिविटी आहे हले पई, ऐं उन जे लाइ जेको बयानियो ठाहियो थो वञे, उहो कहिड़ो बयानियो आहे उन ते असां डिस्कस कंदासीं अॻिते। हिते इहो तव्हांखे इब्तिदा में इहा ख़बर हुजे त इहो मुआशिरे में, यूरोपी मुआशिरे में समाजी तब्दीली बर्पा करण जी हिकु एक्टिव स्ट्रेटेजी आहे, हिकिड़ी सरगर्म हिकमत अमली आहे। सो पोस्ट मॉडर्निज़म पोइ इहो छो आहे हिकमत अमली, ऐं इहो छो ज़रूरत इन जी पेश आई आहे? उहा इन जे करे जो पोस्ट मॉडर्निज़म जा जेके हींअर वॾा प्रचारक आहिनि, जंहिंजा मूं नाला हिते हेठि लिखिया आहिनि, हिन जा जेके जदीदत पुॼाणा बयाने जा जेके वॾा प्रचारक आहिनि, जंहिंमें वॾा नाला आहिनि माइकल मिशेल फोकू, जॉक ट्रेडा, जॉन फ्रांसवा लोथियार, रिचर्ड रोटरी, स्टैनली फिश, फ्रैंक, कैथरीन मैकिनन, एंड्रिया डॉकिन, जॉक लकन, रॉबर्ट वेंचुरी, एंड्रिया ल्यूस। सो ही वॾा नाला आहिनि जेके हींअर इन तहरीक खे जी सरवाणी करे रहिया आहिनि। हिन में के साइकोलॉजिस्ट आहिनि, के एंटी साइंटिस्ट आहिनि, ऐं के तव्हांखे मिलंदा फेमिनिस्ट आहिनि हिन ग्रुप में। हीअ जेके नाला वॾा नाला आहिनि, ऐं के एकेडमिशियंस आहिनि, प्रोफेसर आहिनि, ऐं के लीगल फ्रेटर्निटी सां जेका अदालतुनि सां तालुक़ु रखंदा आहिनि। सो इन्हनि सोसाइटी में इहो उभार आंदो आहे इन नई तहरीक जो। ऐं कहिड़ियुनि बुनियादुनि ते, छो हिननि छा ॾिठो, छो कहिड़ी ज़रूरत हिननि महसूसु कई, उहा हिननि इहा ज़रूरत महसूसु कई त हिननि चयो त जेको मॉडर्निज़म आहे, उन मॉडर्निज़म जंहिंजा बुनियादी उसूल हुआ रीज़न, रेशनलिज़म ऐं रियलिज़म, ऐं उन बुनियाद ते उन्हनि तरक़ी कई, ऐं मुआशिरे में इंडस्ट्रियलाइज़ मुआशिरो थी वियो, ऐं तमामु वॾी तरक़ी कई। पर उन जो अल्टीमेट नतीजो इहो निकितो त जॾहिं कारपोरेशन्स खे, बोर्जुआ तबिके खे वॾी ताक़त मिली वई, इंडस्ट्रियलिस्ट कैपिटलिस्ट जॾहिं कारपोरेशन्स वॾे पावर में अची वियूं, त हुननि जी उजारादारी क़ाइमु थी वई आहे सॼे मुआशिरे ते। उन जे करे अॼु जे मॉडर्न दौर में जेको डिजिटल दौर आहे, जंहिंखे असां इंफॉर्मेशन एज जो दौर था चऊं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, त हिन दौर में जेको रीज़न आहे उन जी वैल्यू ख़तमु थी चुकी आहे। ट्रुथ छा आहे, उन जी वैल्यू ख़तमु थी वई आहे। रियलिटी छा आहे, उन जो वैल्यू ख़तमु थी वियो आहे। उन ते असां डिस्कस कंदासीं छा आहे। सो इन जे करे हिननि प्रचारकनि जो चवणु आहे त भई इन द नेम ऑफ रीज़न, ट्रुथ एंड रियलिटी, हिन जे अकुलियत, सच ऐं हक़ीक़त छा आहे, इन्हनि जे नाले जे पुठियां जेका मग़रबी तहज़ीबूं आहिनि, उन्हनि पूरी दुनिया जे मुल्कनि ते ऐं यूरोप जे शहरनि जे मथां हिकिड़ी डोमिनेंसी क़ाइमु करे छॾी आहे, हिकिड़ो ग़लबो क़ाइमु करे छॾियो आहे। हुननि जे मथां जेको आहे सो ऑपरेशन शुरू कयो आहे, ऐं इस्तेसाल ऐं डिस्ट्रक्शन जो सबबु बणिया आहिनि। जेके जंगियूं यूरोप में तव्हां हींअर ॾिसो था, हींअर ताज़ी जेका हले पई जंग रूस ऐं यूक्रेन जी, या इन खां पहिरीं जेके जंगियूं थियूं आहिनि यूरोप जे मुल्कनि में, सॼो युगोस्लाविया में, त उन जी बुनियाद ते ही चवनि था त भई हींअर उन रीज़न जो नालो वठणु जेको हिकिड़ी ग़लती आहे। सो इनखे चवनि था टू डीकंस्ट्रक्ट द रीज़न, ट्रुथ एंड रियलिटी, टू फाइंड द रियल सिचुएशन इन यूरोपियन सोसाइटी। सो तंहिंजे करे हिननि शख़्सियतुनि इन खे डीकम्पोज़ कयो, जॾहिं रीज़न, ट्रुथ ऐं रियलिटी खे डीकंस्ट्रक्ट कयो, त पोइ हुननि खे छा मिलियो, त हुननि ॾिठो त भई जेकॾहिं रीज़न ऐं अकुलियत ते जेकॾहिं असां हलंदासीं, त हींअर त अकुलियत आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं सोशल मीडिया जे करे अकुलियत कोन्हे का, ऐं माण्हू जेके बि शहरी जेको कुझु मीडिया ते ॿुधनि था, सोशल मीडिया, उन खे ई सच था सम्झनि। तंहिंजे करे अकुल जो हाणे को अमल दख़ल न आहे असांजे फ़ैसिला साज़ी में। तंहिंजे करे हाणे अकुल ते भाड़णु बेमानी थी पियो, उन ते असां नथा फाड़े सघूं। तंहिंजे करे ही इन्हनि चयो त देयर इज़ नो वैल्यू फॉर द रीज़न। तंहिंजे करे जेकॾहिं हिकिड़ी कैपिटलिस्ट या हिकिड़ी कॉर्पोरेशन्स या कंट्रीज़ जेके आहिनि, जेके चवनि था त भई सॼो जेको असां ॻाल्हि कयूं था अकुल जो बुनियादु हीअ आहे,
हीअ चवनि था त न इहो अकुल जी बुनियाद कोन्हे को, माण्हुनि जी इंडिविजुअलिज़म ख़तमु थी वियो आहे। हाणे जेको मॉडर्निज़म में असां पढ़ियासीं त मॉडर्निज़म में इंडिविजुअलिज़म हो, हर माण्हू बाख़्तियार हो, पंहिंजो फ़ैसिलो पाण पियो करे। पर हाणे इंडिविजुअलिज़म ख़तमु थी वियो, छो त हाणे असां जेको बि फ़ैसिलो कंदा आहियूं असां सोशल मीडिया जे इन्फ्लुएंस जे अंडर में अची करे कंदा आहियूं। जेके टॉक शोज़ ॿुधंदा आहियूं उन्हनि जे अंडर में जेका मीडिया प्रोपेगेंडा करे थी असां सम्झंदा आहियूं त उहो ई सच आहे, ॿियो को बि सच कोन्हे। ऐं इन खां अलावा हिननि इहो बि चयो त असांजा जेके थॉट्स आहिनि ऐं असांजे जेके फीलिंग्स आहिनि, इंसानी फीलिंग्स, इंसानी थॉट्स ऐं इंसानी इमोशन्स जेके आहिनि उन्हनि ते अकुल जो त हुअं को बि कंट्रोल कोन्हे। अकुल तव्हांखे कोन चवंदो त का शइ तव्हां कीअं फील कयो या कहिड़ी शइ कीअं महसूसु कयो या तव्हां कहिड़ो ख़्यालु हींअर ज़हन में आणियो। सो यू कैन नॉट थिंक अ थॉट, माना हिकिड़ो ख़्याल खे जो ख़्यालु तव्हां पंहिंजे ज़हन में, तंहिंजे करे हुननि चयो उन बुनियाद ते, इन्हनि दलीलनि जी बुनियाद ते हिननि चयो त अकुल खे का बि अहमियत न आहे अॼु जे दौर में, तंहिंजे करे अकुल जी ॻाल्हि करणु बेईमानी आहे। ऐं उनजे करे हिननि चयो त जेकॾहिं जॾहिं इंडिविजुअल माण्हू पंहिंजे अकुल खे इस्तेमालु करे ई कोन थो त पोइ हुनजे लाइ छा बचियो, हुन लाइ त दुनिया जेका आहे उहा बेईमानी थी वई। हुनजे लाइ पंहिंजो जेको नफ़्स आहे, पंहिंजी ज़ात आहे, उनखे अंडरस्टैंड करण जे लाइ त उहो अकुल खे इस्तेमालु ई कोन थो करे। हू त जेको कुझु ॾिसे थो सॼो ॾींहुं जंहिं सां इंटरेक्ट थो करे जंहिं मुआशिरे में, उन सां त उन जेको वैल्यूज़ ई ख़तमु थी आहे। तंहिंजे करे हुननि चयो त हाणे कंहिं बि फ़िक्र ऐं कंहिं बि एक्शन जो हींअर को मक़सदु ख़तमु थी वियो आहे। सो इहे हिननि जा आर्ग्यूमेंट्स हुआ। ऐं ॿियो हिननि जो आर्ग्यूमेंट आहे त सोशल रियलिटी इज़ कंस्ट्रक्टेड बाय द लैंग्वेज वी यूज़। सो सच इहो कोन्हे को त जेको असां दलीलनि जी बुनियाद ते चऊं। हीअ थो चए अॼु जी जेका समाजी सदाकत आहे उहा समाजी सदाकत उन लैंग्वेज सां आहे रिलेटेड जेका असां इस्तेमालु था कयूं, त उहा ई सच आहे, बाक़ी ॿियो सच न आहे। ऐं इहा बि हक़ीक़त आहे, छो त असां जेके ॻाल्हियूं ॿुधूं था, जेका लैंग्वेज यूज़ था कयूं, उन लैंग्वेज जे हिसाब सां, जीअं हिन जो मिसाल आहे त पोर्नोग्राफी आहे, त इनखे चयो थो वञे त इहो इंडिविजुअल राइट्स आहिनि। जीअं असां वटि इहा तहरीक थियल त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। हाणे मेरा जिस्म मेरी मर्ज़ी इहा हिकिड़ी सियासी ऑपरेशन आहे, हिकिड़ो इस्तेहसाल आहे, सियासी इस्तेहसाल आहे, पर लैंग्वेज अहिड़ी इस्तेमालु कई आहे जो उहा हिकिड़ी सोशल रियलिटी थी वई आहे। सो अहिड़े नमूने सां सोशल चेंज हिननि जो मक़सदु आहे। हिन पोस्ट मॉडर्निज़म जो जेको मोटिव आहे, जेको मोटो आहे, जेको मक़सदु आहे, मिशन आहे, उहो इहो आहे त हाणे असांखे समाजी तब्दीली जी ज़रूरत आहे अगेंस्ट दी कोलिशन ऑफ रीज़न एंड पावर। हाणे उहे क़ुवतूं जेके मुतहद थी पूरी दुनिया ते डोमिनेंसी करे वेठियूं आहिनि ऐं पूरी दुनिया में तबाही बर्बादी हिननि आंदी आहे, रीज़न ऐं पावर जे रीज़न खे इस्तेमालु करे हुननि जेको पंहिंजो पावर हासिलु कयो आहे, हुन ते कंट्रोल कयो आहे, उनजे ख़िलाफ़ ही हिकिड़ी समाजी तब्दीली जी तहरीक आहे। सो उमेद हीअ तव्हांखे क्लियर थी वेंदो त पोस्ट मॉडर्निज़म छा आहे। ऐं पोस्ट मॉडर्निज़म खे असां इन जे करे ई चऊं था छो त अक़लियत जी जॾहिं ॻाल्हि ख़तमु थी वई त उन करे असां चवंदा आहियूं त पोस्ट मॉडर्निज़म जेको आहे सो ट्रेडिशनल जेके फिलासफ़ीज़ आहिनि उन्हनि खे रिजेक्ट थी करे पोस्ट मॉडर्निज़म चयो उन्हनि जो को वैल्यू हींअर न रहियो आहे, उन्हनि फ़लसफ़नि ऐं नज़रियात जो को वैल्यू न रहियो, उनजी का अहमियत न रही आहे। छो त हाणे माण्हू नज़रियात ते कोन था वञनि, हाणे माण्हू सोशल मीडिया ते जेको ॿुधनि था, आर्टिफिशियल इंटेलिजेंस उनखे जेको डिक्टेट कराए थी, उन मुताबिक़ हू पंहिंजा चॉइसिस, पंहिंजा डिसीशन्स वठनि था। डेमोक्रेसी जो को वैल्यू ख़तमु थी वियो आहे, तंहिंजे करे उहे इन्हनि फिलासफ़ीज़ खे पोस्ट मॉडर्निज़म जा जेके प्रचारक आहिनि दे रिजेक्ट दोज़ फिलासफ़िकल अल्टरनेटिव्स। ऐं ॿियो त जीअं त ही एंटी रियलिस्ट इन जे करे आहे छो त हाणे जेको रियलिज़म हो, जेको नेचर ते असां अकुल खे यूज़ पिया कयूं, हाणे जॾहिं अकुल खे असां यूज़ कयूं ई नथा, तंहिंजे करे इट बिकेम एंटी रियलिस्ट। सो इहा हिकिड़ी एंटी रियलिस्ट मूवमेंट बि आहे। ऐं इन्हनि जी ॿी हिकिड़ी अहम ख़ुशूसियत आहे पोस्ट मॉडर्निज़म जी, जेका पॉइंट आउट थी करे असांखे त ह्यूमन नेचर छा आहे। सो ह्यूमन नेचर असांजी जेको अॼुकल्ह जेनेटिक में जेका तहक़ीक़ थी आहे उहा बि असांखे इहो साबित थी करे उन मां इहो असांखे साबित थो मिले त जेके बि लाइफ फॉर्म्स आहिनि धरती जे अंदरि, धरती ते जेके वजूदु रखनि था, उन्हनि सभिनी में न सिर्फ़ु ह्यूमन नेचर पर उन सभिनी में जी जेका अप्रोच आहे उहा हिकिड़ी समाजवादी अप्रोच आहे, कलेक्टिविस्ट, मुतहद, गॾियल। ऐं उन समाज जे अंदरि ई असां इंसान बि उन पंहिंजे समाज जे अंदरि रहूं था। जीअं एंट कॉलोनीज़ आहिनि, माकोड़ियुनि जूं कॉलोनीज़ आहिनि, दे लिव एज सोशल, दे आर सोशल क्रिएचर्स।
अहिड़े नमूने सां माखी जा मखान ते दे आर सोशल क्रिएचर्स, हुननि जो पंहिंजो हिकिड़ो सोशल नेटवर्क आहे, सोशल सिस्टम आहे। अहिड़े नमूने सां ह्यूमन्स जो बि हिकिड़ो कलेक्टिव, इंसान तन्हाई में अकेले तौरु कुझु बि नथो करे, उहो हमेशह हिकिड़ी ग्रुप जी सूरत में रहंदो आहे। तंहिंजे करे छा थो थिए त हर माण्हू जेको हर फर्द आहे उन जी पंहिंजी ज़ाती शिनाख़्त ख़तमु आहे, उन जी पंहिंजी का बि ज़ाती शिनाख़्त कोन्हे का। अॼु जे दौर में माण्हू सुञातो ई वञे थो पंहिंजे ग्रुप सां, यानी इंडिविजुअल आइडेंटिटीज़ आर कंस्ट्रक्टेड लार्जली बाय द सोशल लिंग्विस्टिक ग्रुप्स। त तव्हां कहिड़े ग्रुप सां वास्तो था रखो, कहिड़े ग्रोह सां वास्तो था रखो, कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहियो। ऐं तव्हां ॾिसो त वाक़ई बि ईअं आहे, छो त असां तव्हांखे ऑफिस में वञो, स्कूल में वञो, स्कूल में ॾिसंदो त जेके हमख़्याल टीचर्स आहिनि उहे पाण में गॾु वेहंदा आहिनि, हमख़्याल शागिर्द पाण में गॾु वेहंदा आहिनि, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा ग्रुप्स ठहियल हूंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो त असांजी ज़ाती जेका शख़्सी फर्दी या इंडिविजुअल शिनाख़्त आहे उहा ख़तमु थी वई आहे, ऐं असांजी शिनाख़्त असांजे ग्रुप जे हवाले सां थींदी आहे। त मंज़ूर फलाणे ग्रुप सां तालुक़ थो रखे, ही हिन ग्रुप सां तालुक़ रखे, ही हिन मसलक सां तालुक़ थो रखे। तंहिंजे करे हिननि चयो त इहे इंडिविजुअलिज़म ख़तमु आहे। तंहिंजे करे इंडिविजुअलिज़म जेको असां मॉडर्निज़म में डिस्कस करे आयासीं, हींअर अॼु जे दौर में इन्हनि इंडिविजुअल आइडेंटिटीज़ जो ख़तमु थियो। तव्हां कंहिं कारपोरेशन में वञो, उते बि ॾिसंदो क्लार्कनि जो ग्रुप अलॻि आहे, क्लार्क पाण में वेहंदा, जेकॾहिं उहो सोशलाइज़ कंदा ब्रेक जे टाइम में त मानी गॾु खाईंदा, ऑफिसर पाण में अलॻि हूंदा आहिनि, ऑफिसर जी क्लब अलॻि हूंदी आहे, इहो तव्हां ॾिठो हूंदो। सो उन जे करे इहो सम्झणु ज़रूरी आहे त मॉडर्न सोसाइटी जूं डायनामिक्स कहिड़ियूं आहिनि। असांजे नौजवाननि खे इहा ख़बर हुअणु घुरिजे त मॉडर्न सोसाइटी जूं डायनामिक्स कहिड़ियूं आहिनि। ऐं असां वटि जेको वॾेरनि जे ख़िलाफ़ु वावेला हूंदी आहे, मां इन जे ख़िलाफ़ु आहियां, इहो ग़लति ॻाल्हि आहे। छो त ट्राइबल सिस्टम असांजे फितरी धरती ते लाइफ जो जेको फितरी सिस्टम आहे, जीतनि कीड़नि माकोड़नि खां वेंदे माकोड़नि खां वठी पखी पुखणनि ताईं, इंसाननि ताईं, असांजे जिस्म जे अंदरि जेको असांजो बॉडी ऑर्गन्स आहिनि, हिकु हिकु ऑर्गन जे अंदरि जेको स्ट्रक्चर आहे, उहो असांखे साबित थो करे त उन्हनि सभिनी जो जेको स्ट्रक्चर आहे उहो हिकिड़ो सोशल स्ट्रक्चर आहे। सो तंहिंजे करे इहो इन खे असां चवंदा आहियूं ग्रुप सिलेक्शन। ग्रुप सिलेक्शन इज़ एक्चुअली अ ट्राइबल सिस्टम। तंहिंजे करे नेचर में जेको बि लाइफ फॉर्म्स मूव कनि था, हलनि था, वजूद रखनि था, उहे सभई ट्राइबल सोसाइटीज़ आहिनि। उहो एंट्स जी सोसाइटी हुजे, माखियुनि जी सोसाइटी हुजे, या ॾेंभुनि जी सोसाइटी हुजे, त दे आर ऑल ग्रुप कंस्ट्रक्ट्स, इहे हिकिड़े ग्रुप में आहिनि। सो तंहिंजे करे असांजे मुआशरे में, ऐं हाणे हिते बि यूरोप में जा हितां जा जेके वॾा रिसर्चर आहिनि, उनखे हाणे इन्हनि इहो रियलाइज़ कयो आहे त समाजी सिस्टम जेको आहे उहो इज़ जेनेटिकली and naturally it is designed to be a tribal system, जंहिंखे असां तव्हां कहिड़ो नओं नालो ॾेई सघो था, त ग्रुप सिस्टम। सो क्रिकेट टीम आहे, फुटबॉल टीम आहे, वॉलीबॉल टीम आहे, त हर को माण्हू पंहिंजी टीम जे हिसाब सां सुञातो वेंदो आहे। जेकॾहिं ॿ टीम्स वेठी हूंदो, तव्हां आराम सां चवंदो हीअ टीम जेका क्रिकेट जी आहे, हीअ टीम जेका आहे सा फुटबॉल जी आहे, हीअ हॉकी जी आहे। सो असांजी जेका शिनाख़्त आहे सो असांजे ग्रुप सां थींदी आहे। तंहिंजे करे हिननि चयो त हाणे असांजे मुआशरे में नई समाजी तब्दीली जी ज़रूरत आहे, ऐं उनजे करे हीअ जेका हिकिड़ी तहरीक निकिती। ऐं जदीद पुॼाणा दरअसल इहा हिकिड़ी फ़िक्री तहरीक त आहे, पर का बि फ़िक्री तहरीक बुनियादी तौर ते हिकिड़ी तबक़ाती जिदोजहद जी तहरीक हूंदी आहे। सो हिते तव्हां ॾिसो, ऐं का बि जेका तबक़ाती जिदोजहद हूंदी आहे उहा वरी पंहिंजे कार्ज में थींदी पॉलिटिकल आहे। सो इहो इम्पॉर्टेंट नुक़्तो तव्हां यादि कयो त का बि फ़िक्री तहरीक बुनियादी तौर ते हिकिड़ी तबक़ाती तहरीक हूंदी आहे, ऐं का बि तबक़ाती तहरीक पंहिंजे असुल कार्ज में पॉलिटिकल तहरीक हूंदी आहे, सियासी तहरीक हूंदी आहे। सो ॿियनि लफ़्ज़नि में असां इहो चई सघूं था त पोस्ट मॉडर्निज़म इज़ अ पॉलिटिकल स्ट्रगल against the coalition of reason and power, against the forces of coalition of reason and power. So उन जे ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक आहे। ऐं पोइ तव्हां चवंदो पोइ हीअ तबक़ाती जिदोजहद कहिड़े तबिके जे ख़िलाफ़? उहो ई तबिको जेको हींअर डोमिनेंट आहे, द कैपिटलिस्ट, जेके रीज़न खे इस्तेमालु करे ताक़तवर थिया आहिनि, ऐं उहे डिक्टेट असांखे था कराइनि त हीअ हक़ीक़त आहे, सच हीअ आहे जीअं असां था चऊं, कूड़ हीअ आहे जीअं असां था चऊं। जीअं पहिरें दौर में प्री मॉडर्न एज में जीअं हिकिड़ो
मज़हबी पेशवा डिक्टेट कराईंदो त बाबा जेको सच असां चऊं उहो ई सच आहे, ख़ुदा जे बारे में जीअं असां चऊं था उहो सच आहे, ज़मीन जेकॾहिं असां चऊं था नथी फिरे त नथी फिरे, उहे डिक्टेट कराईंदा। हाणे अॼु जो जेको कैपिटलिस्ट जेको कॉर्पोरेशन्स आहिनि उहे डिक्टेट थियूं कराइनि त ही दुनिया में कहिड़ी पॉलिसी हले, ॿी कहिड़े कंट्री सां कहिड़ी पॉलिसी हुजे, ऐं अहिड़े नमूने सां ही डोमिनेंसी इन्हनि जी क़ाइमु थी रहे। सो तंहिंजे करे इन सां छा थो थिए, जो हाणे इन पोस्ट मॉडर्निज़म जो असरु असांजे सिंध जे मुआशिरे ते कोन्हे, छो त असांजो सिंध जो मुआशिरो त अञा मॉडर्न ई कोन थियो आहे न। मॉडर्न तॾहिं थिया जॾहिं असां वटि मज़हबी फ़िक्र खे तब्दील करे उन जाइ ते उहो नओं मॉडर्निज़म जो अकुलियत ते बीठल फ़िक्र हुजे हा। सो असांजे पाकिस्तान में उहो फ़िक्र कोन्हे, न कोई सिंध में उहो फ़िक्र आहे। असां वटि रीज़न, रेशनैलिटी ऐं रियलिटी ते असां में कोन, असां साॻा पुराणा पिरामिड सोसाइटीज़ आहे, असांजा साॻा मसलक आहिनि, मज़हबी जेके आहिनि तइलीमात असां अञा ताईं उन में जकड़िया पिया आहियूं, त असांजी सोसाइटी अञा मॉडर्न कोन थी आहे। तंहिंजे करे ही बहस जेके आहिनि से इहे वेस्टर्न कल्चर जा आहिनि, असांजी कल्चर जा कोन्हनि के। सो इम्पॉर्टेंट नुक़्तो इहो तव्हां इहो यादि कयो त जहिड़ी तरीक़े सां अॼु खां 40 साल पहिरें सिंध में सुर्खनि नामनिहाद सुर्खनि जेको रशिया ऐं कम्यूनिज़म ऐं मार्क्सिज़म खां इम्प्रेस थी वॾो मुतासिर थी, ऐं सॼे नौजवान नस्ल खे हिकिड़ी ग़लति रुख में हुननि जो मुस्तक़बिल बर्बादु करे छॾियो, हुननि खे गुमराह कयनि, छो त हू उन सिस्टम खे सम्झी कोन सघिया त उहो सिस्टम मार्क्सिस्ट लेनिस्ट सिस्टम असांजे सिंध जे मुआशिरे में उहो लागू ई कोन पियो थिए। पोइ हिन अहिड़ियूं तरीक़ूं हलायूं जो सॼे नौजवान नस्ल जो फ्यूचर हुननि तबाह बर्बादु करे छॾियो। ऐं हाणे वरी ही जेको असांजो नओं उन्हनि जे नक्शे क़दम ते हींअर सिंध में तव्हांखे काफ़ी इंटेलेक्चुअल मिलंदा जेके वरी हिन पोस्ट मॉडर्न जो प्रचार शुरू कयो अथनि। ऐं हींअर नौजवान शागिर्दनि खे तव्हां ॾिसंदो जेकी मीटिंग्स थियनि थियूं सिंध में, त उते रुॻो पोस्ट मॉडर्निज़म ते वॾा बहस पिया था हलनि, जॾहिं त इन जो असांजे मुआशिरे सां को वास्तो कोन्हे को। सो इहे अॼु जा जेके असांजा आहिनि मोतबर शख़्सियतूं सिंध में, जेके के प्रोफेसर आहिनि, के पाण खे इंटेलेक्चुअल था सम्झनि, के पाण खे सिविल सोसाइटी जा ॾाहा सम्झनि था, उहे पुठियनि सुर्खनि जे नक्शे क़दम ते हलंदे अॼु जे नौजवान नस्ल खे गुमराह कनि था। गुमराह इन में था कनि त पोस्ट मॉडर्निज़म जी प्रचार कनि था जेका असांजे सिंध जे मुआशिरे ते लागू नथी थिए। सो असांजो नौजवान इन खां बाख़बर हुअणु घुरिजे त पोस्ट मॉडर्निज़म आहे छा। तंहिंजे करे मूं हीअ कोशिशि कई त हिन खे मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयां त पोस्ट मॉडर्निज़म छा आहे, इहो कहिड़ी सोसाइटी ते लागू थो थिए। पर असांखे इन खां सिर्फ़ु एतिरो बाख़बर हुअणु घुरिजे त यूरोप जी डायनामिक्स कहिड़ियूं आहिनि, ऐं उते अहिड़े क़िस्म जा बहस हलनि था, उन्हनि जो इम्पैक्ट असां ते थींदो या न थींदो, ऐं उन सां जेके हींअर वर्ल्ड इश्यूज़ आहिनि। हाणे असांजो जेको नेक्स्ट लेक्चर हूंदो उहो मां तयारु कंदुसि, उन में असां डिस्कस कंदासीं त हिन वक़्तु दुनिया जेका हिकिड़ी इंफॉर्मेशन एज ऐं टेक्नोलॉजीज़ जे ज़रिए, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं डिजिटल टेक्नोलॉजी जे ज़रिए, कम्युनिकेशन जे ज़रिए ऐं इंटरनेट जे ज़रिए, सोशल मीडिया जे कनेक्शन जे करे, हवाई ऐं सामूंडी सफ़रनि में तेज़ी अचण जे करे हिकिड़ो ग्लोबल विलेज जो थी वई आहे। त हिन वक़्तु दुनिया खे जेके मसइला आहिनि उहे बि ग्लोबल लेवल जा आहिनि दरपेश, ऐं उन ग्लोबल लेवल में हिकिड़ा लोकल लेवल ते इको सिस्टम तबाह थिया थियनि। सो असांजे नौजवान खे ख़बर हुअणु घुरिजे त असांजे सिंध सां वेदन कहिड़ी आहे। असां वटि रुॻो वठि हूंदी आहे पाणीअ जे मसइले ते, पाणीअ खां अलावा ॿिया जेके मसइला आहिनि उन्हनि ते कंहिंजो ध्यानु कोन्हे, उहे इन खां वधीक गंभीर मसइला आहिनि। सो मां नेक्स्ट लेक्चर में कोशिशि कंदुसि त उहे मां तयारु करे उहे मसइला इश्यूज़ तव्हांखे ॿुधाईंदुसि त कहिड़ा ग्लोबल इशू आहिनि, कहिड़ा लोकल इशू आहिनि, ऐं असांजी सिंध जी सूरत हाल हींअर किथे आहे, ऐं असांखे जेकॾहिं हींअर असांजी हुकूमत, असांजो अवाम, असांजो आम शहरी जेकॾहिं सभई सुजाग न थींदा, अखि न पटींदा, इन तरफ़ न सोचींदा, त पोइ असांजो जेको आईंदो आहे उहो ॾाढो भयानक आहे। सो असां उन ते डिस्कस कंदासीं, ऐं उमेद त ही तव्हांखे लेक्चर हींअर सम्झ में अची वेंदो त पोस्ट मॉडर्निज़म छा आहे ऐं इहा किथे तारीख़ हले पई ऐं इन जो इम्पैक्ट कहिड़ो आहे। सो इन अदर वर्ड्स, यूरोप में हिन वक़्तु जेको वर्ल्ड व्यू आहे यूरोपियन सोसाइटी में, उहो वर्ल्ड व्यू जंहिंखे असां चवंदा आहियूं एंटाई फिलोसॉफिकल ऐं एंटाई रियलिस्ट। हाणे इहो इन वर्ल्ड व्यू ते हीअ जेका तहरीक आहे सा इहा हले थी, इहा एंटाई फिलोसॉफिकल एंटाई रियलिस्ट। हाणे इन वर्ल्ड व्यू ते जेका इन मुआशिरे जे माण्हुनि जी, शहरनि जी जेका नफ़्सियात जुड़ंदी, उन हिसाब सां हू पंहिंजे मुआशिरे में जेका बि सोशल समाजी तब्दीली आणींदा। तव्हां ॾिठो त फ्रांस में, यूरोप जे ॿियनि कंट्रीज़ में, इंग्लैंड में हेॾा वॾा एहतजाज पिया थियनि, छो पिया थियनि,
त इन जे पुठियां इहो रीज़न आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे करे हिकु त डोमिनेंसी थी वई आहे, माण्हुनि जूं नौकरियूं उन जा रोज़गारनि जेके ख़तमु थी विया आहिनि, ऐं हींअर उहे माण्हू अफोर्ड नथा करे सघनि त उते उन सोसाइटी में रही सघनि, एतिरी महांगाई वधी वई आहे। सो उन जे करे इहो तहरीक जनम वरितो आहे उते। सो उमेद त ही तव्हांखे हाणे क्लियर थियो हूंदो त माबाद जदीद छा आहे ऐं उनजो मक़सदु कहिड़ो आहे। त उनजो मक़सदु इहो आहे, हेठां मां लिखियो आहे, हिन खे तव्हां गौर सां पढ़ंदो हिकु हिकु लाइन खे, त तव्हांखे सॼी शइ क्लियर थींदी त इन जो तहरीक जो पर्पज़ इहो आहे टू ब्रिंग अबाउट अ सोशल चेंज। सो इहो हिकिड़ो नए फ़िक्र जो दौरु आहे। इन जे करे असां पोस्ट मॉडर्निज़म खे इहो बि चवंदासीं त इहो अॼु जो नओं फ़िक्री दौरु इहो यूरोप में आहे ऐं इन जा इम्पैक्ट थींदा ॿियनि कंट्रीज़ ते। सो असांखे सिर्फ़ु अवेयर हुअणु घुरिजे, पर इन जो असांजे सिंध जे मुआशिरे ते इहो लागू नथो थिए, इहो क्लियर हुअणु घुरिजे। सो हाणे वठूं था इजाज़त, पाण वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में।